بسم الله الرحمن الرحيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام على اشرف الانبياء والمرسلين وعلى الطيبين الطاهرين المعصومين اما بعد معزز السامعين وناظرين ڪرام محبت अहल भाई जे उनवान सां काफ़ी अरसे खां गुफ्तगू जारी ऐं सारी आहे, जंहिंजी अॼोकी 16वीं नशस्त आहे। साबिक़ा नशस्त में ज़िक्र कयोसीं त मोहब्बत अहल बैत उहो अमल आहे जेको तमामु आमाल हसना जी क़बूलियत जे लाइ शर्त आहे। बितौर दलील हिकु रिवायत ज़िक्र कंदासीं जनाब इब्न अब्बास खां आहे। जनाब इब्न अब्बास जिन फरमाइनि था सअल रजुलुन अन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन अमलिन युदखिलु बिहिल जन्नते। एक शख्स नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख़िदमत में आयो ऐं अची करे सवाल करण लॻो, या रसूल अल्लाह हिकु अहिड़ो अमल ॿुधायो जंहिं अमल जे ज़रिए जन्नत में दाख़िल थी सघिजे। काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन शख्स के मुखातिब थी करे फरमाइण लॻा, सल्लिल मकतूबाते सुम शहर रमज़ान, त उहे नमाज़ूं जेके इंसान ते फ़र्ज़ थियल आहिनि उन्हनि खे अंजाम ॾे ऐं रमज़ान जा रोज़ा बि रख। वक़्तसिल मिनल जनाबते ऐं गसल जनाबत खे बि अंजाम ॾे। व अहब्बा अलियन अमीरुल मुमिनीन, नबी पाक जिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन्हनि सां गॾोगॾु अली इब्न अबी तालिब सां बि मोहब्बत कर। वदखिलिल जन्नत मिन अय बाबिन माशिअत मिन अबवाब समानिया, उन खां बाद तोखे जंहिं जन्नत जे दरवाज़े मंझां चाहे जन्नत में दाख़िल थी वञ। मिन अबवाब समानिया, जन्नत जे 8 ई दरवाज़नि मंझां। उन खां बाद नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, फवल्लज़ी बअसनी बिल हक़, मूंखे कसम आहे पंहिंजे रब जी जंहिं मूंखे हक़ ते मबूस कयो आहे। लव सल्लैता अलिफ आमिन, अगरि तूं 1000 साल अल्लाह जी बारगाह में निमाज़ पढ़ी। व सुमता अलिफ आमिन, 1000 साल रोज़ा रखी। व हजजता अलिफ हजतिन, 1000 हज अंजाम ॾी। व ग़ज़वता अलिफ ग़ज़वतिन, 1000 जंगनि में वञी शिरकत करी ऐं जिहाद करी। व अतक़ता अलिफ रक़बतिन, अल्लाह जी राह में 1000 ग़ुलाम आज़ाद कराई। व क़राअत तौरात वल इंजील वल फ़ुरक़ान व ज़बूर, तूं क़ुरान जी, ज़बूर जी, तौरात जी, इंजील जी क़िराअत करी। व लक़ीतुल अंबिया कुल्लहिम व अबदतल्लाह तआला मा कुल्ले नबीन अलिफ आम, ऐं इन्हनि इबादतनि सां गॾोगॾु अल्लाह जे तमामु अंबिया सां मुलाक़ात करी ऐं हर हिकु नबी सां गॾु 1000 साल तूं अल्लाह जी इबादत अंजाम ॾी। वजाहत माहुम अलिफ ग़ज़वतिन, ऐं हर नबी सां गॾु अल्लाह जी राह में जिहाद करी। व हजजत माहुम अलिफ हजतिन, ऐं हर नबी सां गॾु 1000 साल हज अंजाम ॾी। सुम्म मात वलम यकुन फ़ी क़ल्बिक विलायत अली इब्न अबी तालिब व औलादिही, ऐं उन खां बाद तूं हिन दुनिया तां रुख़सत करे वञी, मरी वञी, ऐं तुंहिंजी दिलि में विलायत अली इब्न अबी तालिब न हुजे ऐं औलाद अली इब्न अबी तालिब जी विलायत न हुजे, त उदखिलुल्लाह फिन्नार मअल मुनाफ़िकीन, त तोखे अल्लाह इन्हनि तमामु इबादतनि जे बावजूदु, इन तमामु आमाल हसना जे बावजूदु मुनाफ़िकनि सां गॾु जहन्नम में दाख़िल कंदो। ही तवील रिवायत आहे। ऐं उन खां बाद इमाम रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम अली अमीरुल मोमिनीन जा तमामु बहितरीन अंदाज़ में फ़ज़ाइल ऐं मनाक़िब बयानु कया। उन खां बाद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त जेके हाज़िरीन आयो उहे ग़ाइबीन ताईं हिन पैगाम खे पहुचाइजो त फ़इन्नी लम अकुल फ़ी अली इब्न अबी तालिब इल्ला बे अमर जिब्राइल, जेको कुझु मां अली अमीरुल मोमिनीन जे बारे में बयानु कयां थो पियो इहो मां पंहिंजी तरफ़ खां न, पर ही अमर जिब्राइल आहे, जिब्राइल जे अमर मुताबिक़ कयां पियो थो। व जिब्राइल ला यख़बिरुनी इल्ला अनिल्लाह अज़्ज़ वजल, ऐं इहा जिब्राइल मूं ताईं ख़बर न आहे पहुचाई सवाइ अल्लाह ताला जे अमर सां। त सामीन इकराम, हिन तवील हदीस में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन साइल खे सम्झाइण था चाहिनि त तमामु इबादतनि जे बावजूदु
तमाम आमाल हसना जे बावजूद तू जन्नत में दाखिल नथो थी सघीं ऐसी ताणी जैसी ताणी तो वटि मोहब्बत अहले बैत, मोहब्बत अमीर अल मोमिनीन ऐं औलाद अमीर अल मोमिनीन नाहे। लिहाज़ा मोहब्बत अहले बैत उहो अमल आहे जेको तमाम आमाल हसना जी क़बूलियत जे लाइ शर्त आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।